अयाज़ मेले जे बारे में तव्हां ॿुधायो सिर्फ़ु हैदराबाद में थियो थी सिर्फ़ हैदराबाद में थींदो आहे, पूरे पाकिस्तान में शेख अयाज़ मेलो हैदराबाद जी सुञाणप आहे। हैदराबाद शहर में ही 5 ॾींहं मेलो हले थो, जंहिंमें हज़ारनि जी तादाद में असांजा जेके आहिनि से माण्हू शरीक थियनि था। पूरे पाकिस्तान मां अदीब दानिश्वर आया आहिनि ऐं हिन मेले जे हिन पिंडाल में उहे मौजूदु आहिनि। हिते हर क़िस्म जे सां वास्तो रखंदड़ प्रोफेशनल डॉक्टर आहिनि, ब्यूरोक्रेट्स आहिनि, स्टूडेंट्स आहिनि। हीअ हिकिड़ी यूनिक जॻह आहे जिते हर क़िस्म जा जेके आहिनि तव्हांखे ॿुधंदड़ राग जा चाहींदड़ अयाज़ जा चाहींदड़ नज़र ईंदा। उहे ॻाल्हि इहा आहे त हर शहर में हिकिड़ी यूनिकनेस हुजणु घुरिजे। असां सम्झूं था हैदराबाद सिंध जो कल्चरल कैपिटल आहे, हीअ हैदराबाद खे असां ॾियूं था इहो एजाज़ त हिते हुजे। मेले जो मतिलबु इहो हूंदो आहे, शाह बिटाई जे मेले ते एकड़नि में जेके आहिनि से पिंडाल हूंदो आहे तॾहिं बि पीउ हूंदी आहे। मेले जो मतिलबु ई हुजूम हूंदो आहे, रश हूंदी आहे। जेके पिंडाल ख़ाली हुजनि उते मेला न लॻंदा आहिनि, तंहिंजे करे हुजूम हूंदा केॾो बि वॾो कंदासीं असां पिंडाल हिन खां ॿीणा माण्हू हूंदा। असां अञा अॻे दफ़े ॾिसंदासीं, पर हिन वारे असांजो इहो आहे त जेके अचनि उहे ॿुधनि। वरी 5 ॾींहं आहे, जेको रहिजे थो ॿिए ॾींहुं अचे थो वञे। इहा तव्हांजी महिरबानी आहे, इहा लिंक असां सां शेयर कयो त असां अॻियां तव्हांजे हिन सॼे लाइव प्रोग्राम खे माण्हुनि ताईं पहुचायूं। असां सोच टीवी जा जेके बि साथी आहिनि उन्हनि जा शुक्रगुज़ार आहियूं।